नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद थाणे जी हद में नवाब शाह लिंक रोड ते ॾींहुं ॾिठे जो ॻोठ बाकर जाम राहो भरिसां नामालूम कार सवार हथियार बंदनि पारां काज़ी अहमद पीढ़ी ते माल खपाए वापसि डारसन ते ॻोठ वेंदड़ वापारियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते रोके खेनि यगमाल करे अॻिते खणी रस्ते में हुननि खे तक़रीबन 8 लख रुपया फुर करण बाद खेनि उछलाए फरार थी विया। फुरजी वियल वापारियुनि पारां नवाब शाह लिंक रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्तु एहतजाज कयो। इन मौक़े ते मुजाहिद अली डायरी ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां काज़ी अहमद पीढ़ी तां माल खपराए ॻोठ वञी रहिया हुआसीं त रस्ते में नामालूम कार सवार रोके असांखे चयो त तव्हां असां ॾे गाॾी जाम कयो छो त असीं आर्मी जा माण्हू आहियूं। असांखे पिस्टल जे ज़ोर ते डारसन मां लाहे कार मां विहारे अॻिते खणी वञी असांखे रस्ते में तलाशी बहाने 8 लख रुपया फुर करे असांखे रोड ते उछलाए फरार थी विया। असांखे फुर थियल रक़म वापसि कराई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।